अलाए केतिरो सीउ थी पियो आहे, मौसम बि ॾाढो बिगड़ियो पियो आहे। ईअं थींदो त ॿाहिरि तबियत त रोज़ ख़राब थींदी माण्हुनि जी। अरे ॿुधो था, अॼु मुंहिंजी ॾाढी तबियत ख़राब आहे। अॼु घर जो कमु खणी तव्हां निपटाए लायो न। वधीक तबियत ख़राब थी सा? अच्छा ठीकु आहे, हल मां तो करे लाहियां अॼु, तूं आराम कर, जल्दी ठीक थी। हलो कम निपटाए छॾियो, ये भी बेचारी आराम करे भई। हाँ ठीक थी वञे तबियत। भैया भाभी वेठी आहे छा? मार्केट हलंदी छा? सेल लगी आहे, हुते सस्ता वॻा पिया मिलनि। अरे न भाभी, अॼु हली न पाईंदी, मुंहिंजी तबियत ॾाढी ख़राब आहे। हलो भाभी हलो, पाण शॉपिंग करण चालू। सेल लगी आहे न मस्त वाली। भाभी तव्हांखे केर चयो कि सेल लॻल आहे? अरे मूंखे बि न पतो, गोदड़ी जो फोन आयो। अच्छा, हुते BBC वारा वॻा मिली? अरे हाँ हाँ ॾाढा। पोइ हलो हलो, देर की ॻाल्हि थी आहे।